अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जायद अली थहीम तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों मां तव्हां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेके दोस्त सिंध जाई ड्रामे खे ॾिसण जे लाइ इंतज़ार में हुआ। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। दोस्तों काफ़ी दोस्तनि कमेंट कया हुआ त असांखे फाइनल डेट ॿुधायो त कॾहिं हलंदो सिंध जाई ड्रामो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु 13 तारीख़ आहे ऐं सूमर जो ॾींहुं आहे। दोस्तों इंतज़ार जूं घड़ियूं हाणे ख़त्म थी चुकियूं आहिनि। अॼु शाम 7 बजे सिंध TV चैनल ते सिंध जाई ड्रामो हलायो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंद आई आहे तो मुझी वीडियो के लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब कंदा। मेहरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तन के खुश रखे, सलामत रखे। ॾिसंदा रहो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल।